इत्तेहादी हुकूमत चो अज आखिरी ॾींहुं निगरान हुकूमत लाइ मुशावरत हतमी मरहले में दाख़िल। पीपल्स पार्टी निगरान वज़ीर आज़म लाइ अॻूणे परदेस सेक्रेटरी जलील अब्बास जिलानी ऐं अॻूणे चीफ जस्टिस तसदुक़ हुसैन जिलानी जा नाला ॾेई छॾिया। वज़ीर आज़म शहबाज शरीफ ऐं अपोजिशन लीडर राजा रियाज़ विच में हतमी मुशावरत लाइ मुलाक़ात सुभाणे थींदी। शहबाज शरीफ पारां क़ौमी असेंबली टोड़ण लाइ अॼु राति समरी सदर आरिफ अलवी खे उमाणी वेंदी। सदर समरी ते सही न बि कई त क़ौमी असेंबली 48 कलाकनि अंदरि पाण मुरादो टुटी पींदी। क़ौमी असेंबली टोड़ण लाइ अॼु राति सदर खे एडवाइस मोकिलींदुसि। 9 मई ते आर्मी चीफ आसिम मुनीर ऐं पाक फौज ख़िलाफ़ साज़िश कई वई। साज़िश कामयाब थिए हां त पाकिस्तान जी सूरत हाल ख़तरनाक हो थिए हां। PTI चेयरमैन जथन सूदो फौजी तनासिबात ते हमलो कयो। पाक फौज ऐं सिप सालारनि ख़िलाफ़ बग़ावत कई, पर रब पाक पाकिस्तान खे ख़तरनाक साज़िश खां महफ़ूज़ रखियो। वज़ीर आज़म शहबाज शरीफ जो वफ़ाक़ी काबीना ऐं क़ौमी असेंबली जे इजलास खे अलविदाई ख़िताब। वज़ीर आज़म चयो आहे त मुल्क में बदतरीन दहशतगर्दी थी। पाक फौज जे जवाननि समेत हज़ारे शहरनि जानियूं कुर्बान कयूं। दहशतगर्दी ख़िलाफ़ जानियूं कुर्बान कंदड़ शहीदनि ऐं गाज़ियुनि खे 9 मई ते घटि वधि ॻाल्हायो वियो। जेकर हिक पार्टी जे सरबराह खे सज़ा मिली आहे त असांखे ख़ुशी नाहे थी। असां दुश्मननि लाइ बि बददुआ नाहियूं कंदा। कंहिंखे सज़ा मिलण ते मिठाई विरहाइण या खाइण न घुरिजे। पेमरा तरमीमी बिल क़ौमी असेंबली ऐं सेनेट में नई तरमीमुनि सां गॾु मंज़ूर। सेनेट में सुद समावारी वफ़ाक़ी वज़ीर मरियम औरंगज़ेब सेनेट ऐं क़ौमी असेंबली में पेमरा तरमीमी बिल पेश कयो। मरियम औरंगज़ेब चयो आहे त पेमरा चेयरमैन जी मुक़ररी जो इख्तियार पार्लियामेंट खे ॾेई रही आहियां। पेमरा जो कानून ख़त्म करे छॾियो। एक बुज़ुर्ग वज़ीर आज़म 50 लाख घर ठाहे ॾियण जो ऐलान कयो हो। 4 साल हुकूमत हुअण बावजूद अवाम खे हिकु बि घर ठाहे न ॾिनो वियो। घरनि ऐं नौकरियुनि जो वाइदो कंदड़ अवाम खे मायूस कयो। सिंध हुकूमत कुझु महीननि में न रुगो घर ठाहे ॾेई रही आहे, पर मालिकाना हक़ बि ॾे पई। ईंदड़ भेरे मौक़ो मिलियो त पकनि घरनि ऐं ज़मीननि जो मालिक बणाइण जो मंसूबो जुड़ियो वेंदो। PP चेयरमैन ऐं परॾेही वज़ीर बिलावल भुट्टो ज़रदारी जो घोटकी में ॿोॾि मुतासिर औरतुनि खे घरनि जूं सनतूं ॾियण वारी तक़रीब में ख़िताब। बिलावल भुट्टो ज़रदारी घोटकीअ में IB ऐं मेहरान यूनिवर्सिटी जो कैंपस खोलण जो ऐलान कंदे चयो आहे त घोटकी हाणे सरदारनि जो न पर आवाम जो आहे। मां आवाम सां गॾु आहियां। वॾे वज़ीर सैयद मुराद अली शाह चयो आहे त ईंदड़ आम चूंडुनि में पीपल्स पार्टी सॼे मुल्क मां कामयाबी माणींदी ऐं बिलावल भुट्टो ज़रदारी वज़ीर आज़म बणिजंदो। परॾे वज़ीर जी हिदायतुनि ते ॿोॾि मुतासिरनि खे घरनि समेत उन्हनि जा मालिकाना हक़ पिणु ॾिना पिया वञनि। गुज़िरियल साल सिंध में ॿोॾि सबबि लखे माण्हू बेघर थिया। ॿोॾि बावजूदि कणिक जो रिकॉर्ड फसल थियो ऐं फ़ी मण क़ीमत 4000 रुपया मुक़ररु कई वई। घोटकी में तक़रीब खे ख़िताब कंदे मुराद अली शाह चयो त गुज़िरियल 4 सालनि में वफ़ाक़ी हुकूमत पारां सिंध खे पैसा न मिलिया। ईंदड़ साल ॿोॾि दौरान तबाह थियल रोडनि जो मरमती कमु मुकमल कयो वेंदो। बिलावल भुट्टो ॿोॾि मुतासिरनि वटि वियो त उन्हनि घरनि जी घुर कई। PP चेयरमैन चयो त मुतासिरनि खे घर ठाहे ॾींदासीं ऐं ज़मीन बि उन्हनि जे नाले कंदासीं। पाक फौज मुखालिफ़नि जा नापाक इरादनि खे मुंहुं ॾियण जी सलाहियत रखे थी। हर क़िस्म जे ख़तरे खे मुंहुं ॾियण लाइ हर वक़्तु तयारु आहियूं। आर्मी चीफ जनरल आसिम मुनीर जो चेलम में जवाननि खे ख़िताब। ISPR मूजिबि आर्मी चीफ जनरल सीद आसिम मुनीर चेलम में टाला फील्ड फायरिंग रेंज जो दौरो करे लाइव फायरिंग, जदीद टेक्निक जी मिशकन ऐं लॉन्ग रेंज शूट जो मुशाहिदो कयो। अमले जी जंगी मुहारत जी वाखाण। चेलम पहुचण ते कोर कमांडर मंगला आर्मी चीफ जी आजिया कई। मदे जी वेझो कल्होड़ा जूणेजा खूनी तकरार तां 7 ॼणा क़तुल, केतिराई ज़ख़्मी। कच्चे जे झबर शेख थाणे जे हद में ॿिन्ही धुरियुनि हिक ॿिए ते छिती फायरिंग कई। मारजी वेलनि में अब्दुल मजीद जूणेजो, जानू उर्फ जान मोहम्मद कल्होड़ो, रमज़ान, वहीद, नज़ीर, लियाकत ऐं बरकत कल्होड़ो शामिल। वाक़े खां पोइ धुरियुनि में छिकतान।
छा इस्लामाबाद में जेल नाहे जो जवाबदार के अटक जेल मुंतकिल कयो वियो। जेल में सहूलतुनि बाबति मुनासिब हुकुम जारी कंदासीं। इस्लामाबाद हाई कोर्ट जे चीफ जस्टिस आमिर फारूक चयो आहे त जांच जे नाले ते कंहिंखे तंग न कयो वञे। कानून में कैदीअ खे जेको हक़ ॾिनो वियो आहे उहो ज़रूर मिलणु घुरिजे। हर कंहिं जा हक़ आहिनि। वकीलनि सां मुलाक़ात कराइण खां इनकार नथो करे सघिजे। पीटीआई चेयरमैन जी अटक खां अडियाला जेल मुंतकिलीअ वारी दरख़्वास्त ते ॿुधणीअ दौरान चीफ जस्टिस चयो आहे त इन शइ जो ख़्यालु रखियो वञे त मामिलो सियासी न बणिजे। इस्लामाबाद में जेल नाहे, तंहिं करे कैदियुनि खे अडियाला जेल में रखियो वेंदो आहे। सोब अख़बार अहमदपुर जे शहीद रिपोर्टर ग़ुलाम असगर खंड जे क़त्ल में मुलविस मुख्य जवाबदार गिरफ़्तार। एसएसपी ख़ैरपुर रोहल खोसे जो चवणु आहे त जवाबदार अली गुल खंड ॾोह जो एतराफ़ करे वरितो आहे। वाक़े में मुलविस वधीक जवाबदारनि बाबति जांच जारी आहे। मक़तूल जा वारिस अञा ताईं थाणे ते नाहिन आया, जंहिं करे FIR दाख़िल न थी सघी आहे। वारिस थाणे ते आया त ठीकु, न त स्टेट जी मुद्दत में केस दाख़िल कयो वेंदो। रोढ़ीअ वेझो कलर ॻोठ में तलाउ मां 14 वरनि जे नीगरीअ जो ॻरियल लाश हथ। पुलिस पहुची लाश अस्पताल मुंतकिल करे छॾियो। सुञाणप न थी सघी। होसरी वेझो फुलेली वाह मां पीरसन जो लाश हथ। सुञाणप मोहम्मद बशीर यूसुफ ज़ई तौर थी। वार्स बिना कानूनी कार्रवाई जे लाश घर खणाए विया। रेडकी वेझो ॻोठ भागो भुटो वासी अब्दुल फत्ताह भुटो 1 महीने खां बाज़ियाब न थियो। धाड़ेलनि नौजवान ते तशद्दुद जी वीडियो वायरल करे छॾी। वारसनि खां 50 लख रुपया भुंग घुरंदे 2 ॾींहनि जी मोहलत, रक़म न ॾियण जी सूरत में मुखवी जो लाश मोकिलण जी धमकी। वारसनि पारां आला इख़्तियारियुनि खे नोटिस वठी नौजवान बाज़ियाब कराइण जी अपील। एशिया कप ऐं अफगानिस्तान खिलाफ सीरीज़ लाइ पाकिस्तान क्रिकेट टीम जी 18 रुकनी स्क्वाड जो ऐलान। बाबर आज़म कप्तान ऐं शादाब खान नाइब कप्तान मुक़रर। अब्दुल्ला शफ़ीक ऐं फ़हीम अशरफ, फ़ख़्रुज़्ज़मान हारिस रऊफ़, इफ्तिकार अहमद, इमामुल हक, मोहम्मद हारिस, मोहम्मद नवाज़ टीम जो हिस्सो। मोहम्मद रिज़वान, मोहम्मद वसीम जूनियर, सलमान अली, आगा सऊद, शकील, शाहीन आफरीदी, तैयब ताहिर ऐं उसामा मीर खे बि शामिल कयो वियो।